He's a professor of university, large professor, a teacher, president of America थियो. असां केर भलो टीचर सोचे सके तो पाकिस्तान वज़ीर थी तो जा न सही ठीक है काउंसलर भी कोन थी असां नहीं आलो काउंसलर भी जेके काउंसलर या पुट हुए थी ना माने आलो पर हितो माला यो तरीको आ त माण्हू पॉलिटिक्स में वने लीडर थे एमएनएमपी थे मिनिस्टर थे ये आशे पॉसिबल है इमरान खान का कुछ गरीब गुरबा बेचारा जेके सो भी खबर पकड़ू था उन में कुछ जेके से इन लेवल ते पता है ठीक है पर हाणे पाकिस्तान असां सिंध में जेसी ने जियो बुटो आ तेसी ने ॾाढो ॾुखियो आ बाक़ी माने एक्चुअली कुछ ते लगा ठीक है पहले करे असां जियो बुटो कम तक रखा क्यों असां सिरा साईं जियो बुटो वाला हलो सी सेकंड आए माना जुडिशरी सेकंड है जुडिशरी में डाउन यू हैव सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान यू हैव प्रोविंशियल हाई कोर्ट्स यू हैव इस्लामाबाद हाई कोर्ट उन्हें खां अलावा तव्हांजूं सेशन कोर्ट्स आहिनि तव्हां नंढियूं कोर्ट्स आहिनि डिस्ट्रिक्ट कोर्ट्स आहिनि उन्हें खां अलावा तव्हांजूं एंटी टेररिस्ट कोर्ट्स आहिनि उन्हें खां अलावा तव्हांजूं अकाउंटेबिलिटी कोर्ट्स आहिनि तव्हांजूं फैमिली कोर्ट्स आहिनि हज़ारे कोर्ट्स आहिनि अच्छा इन कोर्ट्स में वी नीड जजेस असांखे छा खपनि जजेस खपनि ऐं मां तव्हांखे ॿुधायां त जेको जज हूंदो आहे हे जेको पाकिस्तान जो चीफ जस्टिस हो न चीफ जस्टिस उन जी तव्हां पघार ॿुधंदो त हैरान थी वेंदो घणी पघार हूंदी तक़रीबन चीफ जस्टिस जी हाँ तकरीबन मिलाए सिलाए जो चीफ जस्टिस पाकिस्तान वो 30 लाख रुपया खणंदो 25 लाख रुपया महीने ही पगार खणंदो आई हक हिलाल जी खणंदो हक हिलाल जी को हराम न का रुशवत न का ठगी न का चोरी न एता ने गंबड़ जे के जज न गंबड़ में हुंदी न सेशन डिस्ट्रिक्ट कोर्ट हुंदी न इन जो जो जज आ न नौ जो जज थियो न 2.5 लाख रुपया पगार घणी पगार खणंदो 2.5 लाख रुपया पगार खणंदो और गाड़ी अलग हुंदी घर अलग हुंदो ठीक है ऐं माना ये का अंदाज लगाइदा वञो जीअं मथे वेंदो त केॾी पघार ॾींदी पर मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां त जेको सुठो वकील हूंदो आहे न उहो कॾहिं बि जज न थींदो आहे जेको सुठो वकील हूंदो आहे उहो कॾहिं बि जज न थींदो मिसाल जी ॻाल्हि तव्हांजो जॾहिं जस्टिस इहो साकिब निसार वञे पियो त उन चयो त मुंहिंजी ख़्वाहिश ही त आई मे बी दी स्टूडेंट ऑफ एजाज़ हसन उहो चीफ जस्टिस थियो रिटायर थियो चई त मुंहिंजी ख़्वाहिश ही त मां एजाज़ हसन जो शागिर्दु थियां एजाज़ हसन पाकिस्तान जो नाले वारो कानूनदार आहे हिकिड़े फीस जी हिकिड़े केस जी ख़बर घणी फीस वठंदो आहे मां तव्हांखे ॿुधायां हिकिड़ो केस मां हुन पढ़ियो 3.5 करोड़ रुपया फीस वठी हिकिड़े केस जी अच्छा खटेण हाराइण वकील जो कमु न हूंदो आहे वकील सिर्फ़ु केस प्लीड कंदो खटे या हाराए हुनजी फीस फिक्स आहे अहिड़ा वकील बि आहिनि ठीकु आहे हाणे इहो जेको लॉ जो शोबो आहे असां ॿुधायो असां मां तव्हां मां केतिरनि खे शौक़ु आहे त असां वकील थियूं जज थियूं सॼे माना हाल में 1 2 3 4 5 ठीक है such a bright career is being ignored by us अच्छा ये बना के केर मेडिकल में न वेंदो आहे और सॉरी केर लॉ जी फील्ड में न वेंदो आहे तव्हां कोर्ट जे ॿाहिरां वेंदो हज़ारे वकील तव्हांखे मिलंदा हज़ारे हीअं उछलाईंदो न कोटे वारा केर माण्हू ते पनो त उहो वकील हूंदो तव्हां चयोसीं एॾा वकील आहिनि इन जो कहिड़ो त कोन्हे तव्हां असांखे छा था सेखारियो बाबा इहे ख़बर न वकील कीअं थिया ये पहिरियां तव्हां गुरबा कोशिश कर डॉक्टर इंजीनियर ठहणी न डॉक्टर थिया न इंजीनियर थिया इन खां बाद में वेचारे खे का नौकरी बि कान मिली पोइ इन्हनि छा कयो 3 सालनि जी LLB थींदी आहे कॉलेज साइड खां मां लतीफ़ यूनिवर्सिटी जो आहियां पोइ कॉलेज साइड में हिकिड़ो ॾींहुं मोड़ न ॾिसंदा आहिनि कॉलेज जो मिड़े इम्तिहान ॾेई पास थींदा आहिनि वकील थींदा आहिनि पोइ कोर्टुनि जा चक्कर कढींदा आहिनि उन खां पोइ बि इहो बि वकील लखे रुपया कमाईंदो आहे पर जेकर तव्हां after intermediate join any medical any law university ऐं तव्हां खुशनसीब आहे सॼे पाकिस्तान में पहिरीं वाहिद लॉ यूनिवर्सिटी सिंध में आहे कराची में जो पासो जुल्फिकार भुट्टो लॉ यूनिवर्सिटी पाकिस्तान जी पहिरीं लॉ यूनिवर्सिटी जेका आहे लॉ जी यूनिवर्सिटी उहा तव्हांजे सिंध में आहे उन खां अलावा इलाही सारा कॉलेजिस आहिनि तव्हांजी लतीफ़ यूनिवर्सिटी कराईंदी आहे लतीफ़ यूनिवर्सिटी मेन कैंपस 5 ईयर जेको आहे सो लॉ कराए थो LLB कराए थो 3 साल LLB कराए थो पर इंटर खां पोइ तव्हांजी 5 साल LLB थींदी आहे इहा 5 साल LLB करण खां बाद में यू आर एलिजिबल फॉर सर्विंग एज अ लॉयर या तव्हां जुडिशरी जा इम्तिहान ॾेई तव्हां जज बि थी सघो था एॾो वॾो ब्राइट फ्यूचर पाण इग्नोर कयूं वठनि पहिरियों सोचियूं उन खां पोइ मुल्क हलाईंदा आहिनि बेसिकली ॾिसण में त इहे सियासतदान हलाईंदा आहिनि पर इन सियासतदाननि खे हलाइण वारा बि हिकिड़ा उस्ताद आहिनि जंहिंखे असां चवंदा आहियूं ब्यूरोक्रेट्स जंहिंखे छा चवंदा आहियूं ब्यूरोक्रेट्स ये ब्यूरोक्रेट सियासतदाननि जा बि अबा हूंदा आहिनि प्राइम मिनिस्टर जी स्पीच चेंज करे छॾींदा आहिनि ऐं पाकिस्तान वी हैव एग्जांपल्स वज़ीर आज़म चवण हिकिड़ी शइ पियो चाहे त कहिड़े में ॿी शइ लिखल हुजे ऑर्डर हिकिड़ो पियो करणु चाहे ऑर्डर ॿियो निकिरी वियो
and these bureaucrats are that much powerful त केर बि उन सां फिटाइण न चाहींदो आहे. ब्यूरोक्रेसी ते I will not talk that much, छाकाणि ब्यूरोक्रेसी जेका एंट्री थींदी आहे उहा CSS जे थ्रू थींदी आहे ऐं PCS जे थ्रू थींदी आहे. हाणे असांजी सिंध में एतिरो शौर अची वियो आहे जो यू नो वेरी वेल व्हाट इज CSS एंड व्हाट इज PCS. मां अगरि तव्हांखे चवां CSS PCS जी ख़बर आहे त आई थिंक एवरीवन विल रेज़ हैंड. ख़बर आहे न CSS PCS जी? सेंट्रल सुपीरियर सर्विसेज एंड प्रोविंशियल कमीशन सर्विसेज, CSS PCS फॉर प्रोविंसेस. असांजी बदकिस्मती आहे सिंध में अञा ताईं PCS थी हले, जॾहिं त पंजाब में जेको आहे सो PMS शुरू थी वई आहे. असां सिंधी अञा हिकिड़ो स्टेप पहुती आहियूं. अलाह साईं असांखे सुधारींदो, असां बि तरक़ी कंदासीं, हिकिड़ो ॾींहुं ईंदो, ख़्वाब त असां सभिनी हुयो आहे. ठीकु आहे. बाक़ी CSS असांजा हज़ारे नौजवान वर्क फॉर CSS. उसी जी तयारी कीअं थींदी आहे आई विल बी टेलिंग यू इन एनी अदर लेक्चर. अचो साईं, उन खां बाद में मां तव्हांखे ॿुधायो पॉलिटिशियंस, जजिस, उन खां पोइ ब्यूरोक्रेट्स. पर इन्हनि सभिनी जो वरी हिकिड़ो पीउ हूंदो आहे जेको सॼी गवर्नमेंट उहो हलाईंदो. तव्हांखे लफ़्ज़ ॿुधंदो एस्टेब्लिशमेंट. का बि ख़बर न हूंदी आहे एस्टेब्लिशमेंट छा आहे. If I ask anyone to define establishment, nobody will define establishment. केर बि एस्टेब्लिशमेंट डिफाइन करे ई कोन सघंदो आहे. पर हिकिड़ी ॻाल्हि ते वी ऑल एग्री त हिन एस्टेब्लिशमेंट में जेके माण्हू आहिनि दे आर फ्रॉम आर्म फोर्सेस ऑफ पाकिस्तान. पाकिस्तान जे आर्म फोर्सेस जा हूंदा आहिनि. पाकिस्तान आर्म फोर्सेस हैज़ 3 मेजर विंग्स. पाकिस्तान आर्म फोर्स जा 3 मेजर विंग्स आहिनि. उनमें पाकिस्तान आर्मी, पाकिस्तान नेवी, पाकिस्तान एयरफोर्स. अच्छा, इहे त थिया मेजर नाला साम्हूं फ्रंट ते ई आहिनि. उन जे बैक ते तव्हां वटि ISI, तव्हां वटि इंटेलिजेंस ब्यूरो IB, तव्हां वटि MI मिलिट्री इंटेलिजेंस. उन खां अलावा तव्हां वटि FBI, FIA, इलाही सारा इदारा आहिनि जेके उन आर्म फोर्सिस जे सर्कल जे अंदरि हलंदा आहिनि. आर्म फोर्स में एंट्री थियण जे लाइ either it is in Pakistan Army or it is in Pakistan Navy or it is in Pakistan Air Force. तव्हांखे इंटर खां पोइ सिर्फ़ ऐं सिर्फ़ पाकिस्तान एयरफोर्स में प्री इंजीनियरिंग खपे. बाक़ी पाकिस्तान आर्मी में ऐं पाकिस्तान नेवी में बोथ प्री इंजीनियरिंग वारा बि प्री मेडिकल वारा बि ॿई ॼणा अप्लाई करे सघनि था. हिकिड़ो इम्तिहान ॾियणो आहे, नालो आहे ISSB इंटर सिलेक्शन सर्विस बोर्ड. डायरेक्ट एंट्री तव्हांजी थींदी सेकंड लेफ्टिनेंट जे तौरु. ठीकु आहे. ऐं फ्लाइट ऑफिसर जे तौरु उहा तव्हांखे वठी वेंदी टू द फ्यूचर ऑफ पाकिस्तान आर्म फोर्सेस. सेकंड लेफ्टिनेंट खां तव्हांजो सफ़र शुरू थींदो. You will at least, if you qualify ISB at your youngest age, तव्हां ब्रिगेडियर ताईं त का को माना तव्हांजे लाइ प्रॉब्लम ई कोन्हे. तव्हां ब्रिगेडियर ते न वञो. पोइ ब्रिगेडियर खां पोइ पाकिस्तान आर्मी में थोरा ॾाढा ॾुखिया प्रमोशन थींदा आहिनि. पर हिकिड़ो ब्रिगेडियर तव्हां सम्झो था, ब्रिगेडियर इज़ अ वेरी रिच पोस्ट. तव्हांजो ब्रिगेडियर समटाइम्स इज़ मोर पावरफुल देन योर चीफ मिनिस्टर. तव्हांजे चीफ मिनिस्टर खां बि कॾहिं ब्रिगेडियर को पंहिंजा पावर ॾेखारे. जॾहिं मिलिट्री जो दौर हूंदो आहे तव्हां इहो पंहिंजे वॾे खां पुछा कजो त ज़िया जे दौर में ब्रिगेडियर जी छा इज़त हूंदी. ज़िया जे दौर में त असांजा MN MP हिकिड़े मेजर खां वठी ॾींदा. ठीकु आहे. उहा हाणे ॿी ॻाल्हि आहे त हाणे उहो माना मार्शल लॉ वग़ैरह न आहे त पोइ हाणे डप वग़ैरह न आहे. बट आर्म फोर्सिस असांजे घणा माण्हू आहिनि आर्म फोर्सिस में. असां वञूं नथा. अच्छा, असां सदाईं किराए कंदा आहियूं त बाबा सिंधी त फौज में आहिनि ई कोन. कंहिं ज़माने में वाकई इहो हूंदो हुयो त आहे. आई डू एडमिट दिस ऑन दिस प्लेटफॉर्म. मां तव्हांखे न चवंदुसि को मसइलो न आहे. पर जेकॾहिं पाण थोरो रियलिस्टिक थी ॾिसूं त हाउ मैनी अमंग अस अप्लाई फॉर ISSB. ISSB केरु अप्लाई कंदो? तव्हां मां एतिरा वेठा घणनि ॼणा ISSB अप्लाई कयो आहे? बसि हिकिड़ो छोकिरो कयो. ठीकु आहे. ISSB में वञो, ISSB जी तयारी कयो एंड जॉइन पाकिस्तान फोर्सिस. पाकिस्तान फोर्सिस जॉइन कयो. बाबा पाकिस्तान असांजो आहे न. पाकिस्तान सिर्फ़ु ठीकु ते खेलाए जा पंजाब जो असांजो आहे. इफ वी विल नॉट जॉइन पाकिस्तान फोर्सिस, ठीकु आहे, त हू विल डिफेंड दिस कंट्री. डिफेंड केरु कंदो? हलो इहे 4 तव्हांजा त थिया वॾा माना जेको आहे सो हिकिड़ा मेन कैरियर्स जेके तव्हां वञी सघो था. हुन खां अचो तव्हांजी ज़िंदगी में इन योर लाइफ द रोल ऑफ अ जर्नलिस्ट. जर्नलिस्ट इहे साहब ईंदा आहिनि जेके 50-50 रुपए में ख़बरूं विकिणंदा आहिनि. इहे न हे 50 रुपए में ख़बरूं आहे. साईं उहो अॼोके प्रोग्राम जो चवंदो न, साईं अल्ताफ़ चवंदो त बाबा हेॾो सारो सेशन कयो आहे, हे भाई ख़बर ते हलाए ॾियो. ठीकु आहे. चवंदासीं 100 रुपया त ॾेई भला हलाए ॾियो. इहे जेके ख़बरूं ते 100 रुपया वठनि इहे साहब. अच्छा, हिननि खां पुछा कंदो नो वन अमंग देम हैज़ अ डिग्री ऑफ जर्नलिज्म. हिन मां कंहिंखे बि जर्नलिज्म जी डिग्री आहे न. इहे साहब इहे बड़े बसि दुकान हलाईंदा आहिनि पिया वीचारा. धंधो कनि था त हिन करे आई डू एप्रिशिएट देम. पर जेके रियल जर्नलिस्ट आहिनि जिन वटि डिग्री आहे जर्नलिज्म जी, जिन वटि डिग्री आहे मास कम्युनिकेशन जी, जेके प्रोफेशनल साहब ई आहिनि, उहे तव्हां वञो. तव्हांजो जेको डांस जो साफ़ ई आहे. अच्छा,
अगे त असां बि सिर्फ़ प्रिंट मीडिया में हूंदा, हाणे वी हैव इलेक्ट्रॉनिक मीडिया। असां वटि छा आहे? इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे बाबा। We need number of students, number of candidates in this field. We need anchor persons, we need news persons, we need reporters, we need writers, we need feature writers, we need columnists. ये क्या लिखनो बाबा? तव्हां लिखनो जेकॾहिं you will opt professionally for it, जेकॾहिं तव्हां हिन लाइ प्रोफेशनली opt कंदो, जेकॾहिं तव्हां प्रोफेशनली opt न कंदो त पोइ जेके अनप्रोफेशनल माण्हू उहे हिन ते कब्ज़ो कंदा, पोइ ख़बरूं अहिड़ियूं हूंदियूं जेको तव्हां अख़बार में पढ़ो था, अजीब अजीब क़िस्म जूं। sometimes you have a laughing stock in newspapers. खिल वारियूं ख़बरूं हूंदियूं। It is because nobody sincerely and professionally executes responsibilities as a journalist. उन खां अलावा पाकिस्तान में there are number of fields. तव्हां जी मेडिकल जी फील्ड में ई फार्मेसी जेकी वॾे में वॾी फील्ड आहे। We have pharmaceutical companies. Number of pharmaceutical companies. कहिड़ी होता है फार्मेसी में? जेकॾहिं तव्हां सिर्फ़ will be opting for only medical and engineering, who will opt for pharmacy? You केरु कंदो? ई तव्हां कंदा। उन खां अलावा मिसाली ॻाल्हि मां तव्हां वटि अचां, सभु शयूं छॾे करे तव्हां सोचींदा हूंदो त साईं असांखे सभु शयूं ॿुधायूं, पंहिंजे धंधे जे बारे में ॿुधायो कोन। पाकिस्तान जी एवरग्रीन फील्ड, the best field in Pakistan that I do prefer. I was bureaucrat once, but I have quit bureaucracy for the sake of teaching. One of the finest ever field in the world. तव्हां वटि खणी असां वटि सिंध में खणी उस्ताद इज़त न हुजे, पर दुनिया में मुआशरे में जेको इज़त ऐं मक़ाम खे उस्ताद मानियो आहे, केरु नथो माणे सघे। If we opt teaching as our field of choice, ईअं न त का बि नौकरी न मिले पोइ मास्तरी ते गुज़ारो, अहिड़ा मास्तर न, ठीकु आहे न। सभु रस्ता बंदि थी वञनि, पोइ हाणे आख़िर में थोरो कयूं क़ौम जे मथां that we want to be teachers. न, दिलि सां after your intermediate determine yourself that you will be teachers. वञो एजुकेशन में वञो, इंग्लिश में वञो, कंहिं बि फील्ड में वञो, टीचिंग के ऑप्ट कयो, उन सब्जेक्ट में एमफिल कयो, उन सब्जेक्ट में पीएचडी कयो, उन सब्जेक्ट में रिसर्च कयो। The world will sing your songs. दुनिया तव्हांखे इज़त बि ॾींदी, तव्हांखे मान बि ॾींदी, मर्तबो बि ॾींदी, शानदार कैरियर बि थींदो। ऐं अगरि जेकर तव्हां सम्झो था त हिकिड़ो उस्ताद सुठा पैसा नथो कमाए सघे, त लेट मी टेल यू, असां वटि यूनिवर्सिटी में उस्ताद आहिनि, 3-4 लख त सिर्फ़ पघार खणंदा आहिनि। 3-4 लख सिर्फ़ पघार खणंदा आहिनि। सिंपल उनजी पघार 3 लख 4 लख। ईअं लेक्चर ॾिनो, घणा लेक्चर ॾींदा, वधि में वधि ॿ लेक्चर ॾींदा आहिनि ॾींहं में, ठीकु आहे, 3-4 लख उनजी पघार आहे। उन खां अलावा सॼी दुनिया घुमंदा आहिनि टू अटेंड इंटरनेशनल कॉन्फ्रेंसिस। और साल में हिकिड़ो दफ़ो कॾहिं अमेरिका वेंदा, कॾहिं बर्तानिया वेंदा, कॾहिं रूस वेंदा, कॾहिं फ्रांस वेंदा। उन खां अलावा सॼे पाकिस्तान में पिया घुमंदा, जाते वेंदा, माण्हुनि जो नालो वठंदा, इज़त ॾींदा, इज़त जी इज़त, पैसे जो पैसो, सभु शइ आहे सिर्फ़ु कहिड़ी फील्ड में? टीचिंग जी फील्ड में। इफ यू आर वेरी गुड एंड कमिटेड टीचर। हाणे इहे तव्हांखे आई ब्रीफ यू अबाउट डिफरेंट चॉइसिस टू यू। माना अॼु त तव्हां इन चॉइस मां निकिरी आहियो त तव्हां वटि दुनिया जो डॉक्टर इंजीनियर आहे। यू आर नंबर ऑफ फील्ड्स। हाणे कंहिं बि फील्ड में इंक्लूडिंग मेडिकल एंड इंजीनियरिंग तव्हांखे कामयाबी हासिल करण लाइ छा करणु खपे? आई सजेस्ट यू अ फार्मूला ऑफ 3 P's and 3 C's। हिकिड़ो फार्मूला आहे, मुंहिंजो क्रिएट कयल फार्मूला। हुन फार्मूला कहिड़ो आहे? फार्मूला ऑफ 3 P's, P फॉर पाकिस्तान एंड 3 C's, ठीकु आहे न, C फॉर कैट। हाणे 3 P's में अगर तव्हां नोटबुक आहे त नोट कंदा वञो। फर्स्ट P स्टैंड्स फॉर प्लानिंग। फर्स्ट P स्टैंड्स फॉर प्लानिंग। सेकंड P स्टैंड्स फॉर प्रिपरेशन एंड थर्ड P स्टैंड्स फॉर प्रेजेंटेशन। कंहिं बि कैरियर में वञण जे लाइ हाणे कैरियर जो नालो नथो पढ़ा, मेडिकल थी सघे थो, इंजीनियरिंग भी थी सघे थो, आर्म्ड फोर्सेस भी थी सघे थो, जुडिशरी भी थी सघे थो, लॉ भी थी सघे थो, पॉलिटिक्स भी थी सघे थो, राइटिंग भी थी सघे थो, टीचिंग भी थी सघे थो। For any profession, if you are committed and determined, पहिरीं ॻाल्हि आहे, you need planning. बाबा प्लानिंग खां सवाइ nothing is achieved. मिसाल जी ॻाल्हि, मूंखे वञो कराची आहे, तव्हां छा था सम्झो मां ॿाहिरि पहुची रोड ते निकिरी वेंदुमि, कराची पहुचींदुसि? बाबा प्लानिंग करणी पवंदी न। बाबा कराची वञिणो आहे, गाॾी किथां मिलंदी, ट्रेन बहितर रहंदी या बस बहितर रहंदी या का टैक्सी वग़ैरह बहितर रहंदी, कीअं वञिणो पवंदो, केॾी महिल गाॾी मिलंदी, किथां मिलंदी, घणो किरायो थींदो, केतिरो खर्चींदो, केतिरो टाइम ईंदो, प्लानिंग ज़रूरी आहे न। खसी सिगरेट टके जे लाइ कराची वञण जे लाइ प्लानिंग न कयो, पंहिंजी ज़िंदगी जी लाइफ जे लाइ का प्लानिंग ई न आहे। इट इज़ नॉट पॉसिबल दैट यू विल सक्सीड इन एनी फील्ड विदाउट प्लानिंग। पहिरीं ॻाल्हि प्लानिंग आहे। बाबा वञिणो काॾे आहे, थियणो छा आहे, करिणो छा आहे पाण खे, उन खां बाद में प्रिपरेशन।
प्लानिंग थी वई त वी नीड टू गो टू कराची, असांखे कराची वञो, हेतिरो टाइम लॻंदो। प्रिपरेशन, कपिड़ा तयार करणा पवंदा, बस स्टॉप ते वञिणो पवंदो, दोस्तनि सां सलाह करणी पवंदी, भाड़ो किरायो गॾु करणो पवंदो, सभु रिसोर्सिस खणणा पवंदा। प्लानिंग खां पोइ यू नीड एक्सटेंसिव प्रिपरेशन। बाबा प्रिपरेशन करणी पवंदी। ईअं न त प्लानिंग करे छॾी पाण मुस्तक़बिल डॉक्टर थींदासीं, प्लानिंग करे छॾी पाण मुस्तक़बिल इंजीनियर थींदासीं, प्लानिंग करे छॾी पाण मुस्तक़बिल जज थींदासीं। बाबा जज डॉक्टर इंजीनियर कंहिं बि फील्ड खे हासिल करण लाइ तव्हांखे प्रिपरेशन करणी पवंदी, तयारी करणी पवंदी। तयारी कीअं करणी पवंदी? यू नीड टू डिवोट प्रॉपर टाइम टू योर स्टडीज, पढ़णो पवंदो, किताब पढ़णा पवंदा, वक़्तु ॾियणो पवंदो। इहा एक्सटेंसिव प्रिपरेशन करणी पवंदी तव्हांखे टू मटीरियलाइज़ योर ड्रीम्स। ऐं टी ॻाल्हि तव्हांजी जेका थर्ड पी आहे उहा आहे प्रेज़ेंटेशन। हिकिड़ी ॻाल्हि यादि रखी छॾियो, तव्हां कहिड़ी बि तयारी भली छो न कयो, तव्हां कहिड़ी बि भली तयारी छो न कयो, कहिड़ी बि भली प्लानिंग छो न कयो, आख़िरी ॾींहं ते, इम्तिहान वारे ॾींहं ते जेकॾहिं तव्हांजी प्रेज़ेंटेशन भली न आहे तव्हां कामयाब न थींदा। मिसाल जी ॻाल्हि, तव्हां सभु MCQs यादि करे छॾिया, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी जा सभु MCQs तव्हां यादि, वॾा होशियार आहियो, पर जंहिं ॾींहुं एंट्री टेस्ट थी उन ॾींहुं उबता सुबता दुका लॻी आहे, बी जी जॻह ते C टिक थी वियो, C जी जॻह ते D टिक थी वियो, कामयाबी मिलंदी? कराची वञो पिया, प्लानिंग बि कयो, प्रिपरेशन बि कयो, पर गाॾी खटारा मिली वई, प्रेज़ेंटेशन ख़राब थी वियो, पहुची सघंदो? तंहिंजे करे सभु शयूं आफ्टर प्लानिंग एंड आफ्टर प्रिपरेशन, योर प्रेज़ेंटेशन ऑन दैट एग्ज़ैक्ट डेट, चाहे CSH जो इम्तिहान हुजे, चाहे तव्हांजो एंट्री टेस्ट हुजे, चाहे तव्हांजो ISSB जो इम्तिहान हुजे, उन पर्टिकुलर डे ते जेकॾहिं तव्हां परफॉर्म न कंदो, तव्हांजी प्रेज़ेंटेशन भली न हूंदी, योर चांसिस फॉर सक्सेस आर डिम। तंहिंजे करे इहा कोशिशि कयो त जेकॾहिं तव्हांखे कामयाबी हासिल करणी आहे त विथ एक्सटेंसिव प्लानिंग, विथ स्ट्रॉन्ग प्रिपरेशन, यू नीड टू गिव प्रॉपर प्रेज़ेंटेशन। ठीकु आहे? इहे छा थी विया? 3 P's। हाणे ॿियो छा चयो? 3 C's। C फॉर कैट। ठीकु आहे? पहिरीं C फॉर गेट जेका आहे उहा आहे कमिटमेंट। छा? कमिटमेंट। बाबा ज़िंदगी में विदाउट कमिटमेंट नथिंग इज सपोज्ड टू बी अचीव्ड। कमिटमेंट न आहे, का बि शइ न आहे। कमिटमेंट खां सवाइ ज़िंदगी बेकार आहे। ऑल आवर एफर्ट्स आर यूज़लेस इन वेन इफ यू आर नॉट कमिटेड। जेका बि फील्ड खणो, जेकी बि प्रेज़ेंटेशन सुठी ॾियो, जेकी बि प्रिपरेशन सुठी कयो, प्लानिंग कयो, पर जेकर तव्हांजी कमिटमेंट न आहे, तव्हांजी सॼी तयारी, सॼी महिनत, सभु सपना, सभु ख्वाब बेकार। You need to give your 100% commitment. First C. Second C, care. Second C, care. Pehली commitment भी care. तव्हां पढ़ो था, मेहनत था कयो, उन विच में you need to take care of yourself. You need to take care of your aim. You need to take care of your health. इन सभिनी शयुनि जो बि एहतियात करणो आहे। ईअं न आहे त पढ़ी चरिया थी वञूं, अंधा थी वञूं, चश्मा लॻी वञनि, हे मेंटल थी वञूं। बाबा छो कमिटमेंट आहे, पढ़णो आहे, जज थियणो आहे। पामरा खे जज थियण जे चकर में सभु शयूं, घर में विसरी वियुसि, माइट में विसरी वियुसि, सौट में विसरी वियुसि, मासा में विसरी वियुसि। ईअं न, तव्हांजी केयर तमामु घणी ज़रूरी आहे। पंहिंजी बि केयर कयो, पंहिंजे आसपास माण्हुनि जी बि केयर कयो, पंहिंजे पेरेंट्स जी बि केयर कयो। कोई भी अहिड़ो कैरियर पंहिंजे लाइ न खणो दैट इज नॉट गोइंग टू बी अफोर्ड बाय योर पेरेंट्स। मिसाल जी ॻाल्हि, का अहिड़ी फील्ड खणी वेही रहो जेको तव्हांजा पेरेंट्स अफोर्ड ई न करे सघनि। तव्हांखे इंटरव्यू में वञणो आहे इस्लामाबाद, तव्हांजे बाबा खे जेको आहे तव्हांखे हितां खां वठी सखर ताईं वेंदो, किरायो वञे पियो, तव्हां चओ थी न मूंखे इस्लामाबाद मोकिल। इहे सभु शयूं तव्हांखे यू नीड टू टेक केयर ऑफ ऑल दीस थिंग्स। इहो केयर तमामु वॾी ज़रूरी आहे। पंहिंजी बि केयर कयो, पंहिंजे आसपास जी सभिनी शयुनि जी केयर कयो। ठीकु आहे? After commitment, after care, the third C stands for courage. जेकॾहिं तव्हां में courage आहे, you can do everything. कॾहिं कॾहिं पाण थकिजी पवंदा आहियूं, हिकिड़ो अटैम्प्ट ॾियण खां पोइ थकिजी पवंदा आहियूं, as if I am not born for this thing, as if I cannot achieve this, as if this thing is beyond my level, as if I am failed, as if this is beyond our resources. No, you must have courage. तव्हांखे शुरू में ॿुधाए छॾियमि त if others can do, why can't you? If others can't do, why can't you? And if others can't do, you must do. जेकर ॿिया नथा करे सघनि त बि तव्हां चैलेंज सम्झी कयो। जेकर ॿिया करे था वञनि त तव्हांजे लाइ छा आहे, तव्हां बि करे सघो था। So if you will take my words and my formula of 3 P's and 3 C's as your motto of life,
is your watchwords of your life. Now, given to any career that you opt for. कहिड़ो बि career हुजे जंहिंमें तव्हां वञणु चाहियो, either it is medical or engineering or CSS, PCS, ISSB, judiciary, journalism, foreign affairs. ठीक है, इलाही सारी fields in जेके I could not quote exactly right now. Thousands of fields are there. And remember, if one door of opportunity closes, hundreds other open behind us. जगह ना हिकिड़ो door बंद थी वेंदो आहे त सभई दरवाज़ा पोयां खुलंदा आहिनि, but we constantly focus on that closed door. असां रुॻी उन closed door ते focus कयूं बीठा हूंदा and waste our time and waste our energies. We need to look for other options too. असां पंहिंजे other options ते look कयूं, उन ते बि ॾिसूं. ऐं इहे जेके 3 P's and 3 C's ॿुधाया उन खे पंहिंजो मोटो बणायूं ज़िंदगी जो. Believe me, trust me, nothing is beyond your reach. का अहिड़ी शइ न आहे जेके तव्हां जॉन न करे सघो. जेकॾहिं दुनिया चंड ते पहुची सघे थी तव्हां पहुची सघो था. If world can explore Mars, you can do it. जेकॾहिं दुनिया लिखी सघे थी तव्हां भलो लिखी सघो था. हिकिड़ो त पंहिंजे इन सेंस मां ॿाहिरि निकिरो त असां ग़रीब आहियूं. अक्सर करे आई हैव हर्ड स्टूडेंट्स मां जाते वेंदो आहियां शागिर्दनि खे ॻाल्हि कंदे ॿुधंदो आहियां, साईं असां ग़रीब आहियूं, साईं असां वटि सोर्सिस न आहिनि, साईं असां सिंधी माण्हू आहियूं, केरु गाइड करण लाइ न आहे. बाबा जंहिंखे गाइड करण लाइ न आहे उनखे पंहिंजी गाइडेंस पाण ठाहिणी आहे. ठीकु आहे, माण्हू फाइनेंशियली ग़रीब भली हुजे पर दिमाग़ी ग़रीब न हुजे. ठीकु आहे, पैसा न आहिनि, रुकण न आहिनि, पैसा रुकण न आहिनि, दिमाग़ आहे न. सुठो दिमाग़ तव्हांखे विल हेल्प यू टू कम आउट. तव्हांखे अल्ताफ जहिड़ा उस्ताद था मिलनि, तव्हांखे अहिड़ा दोस्त था मिलनि जेके तव्हांखे प्रोग्राम अरेंज था कनि. अहिड़े हाल में वेही यकीन कयो इन मां एंटायर स्टूडेंट लाइफ मां कंहिं बि अहिड़े हाल में वेही लेक्चर कोन ॿुधो. ठीकु आहे, दिस इज योर ब्लेसिंग. अहिड़ा दोस्त वेठा आहिनि जेके तव्हांखे सपोर्ट कंदा, हे तव्हांखे सपोर्ट कंदा. गॾिजी सॼी कमु कयो, पर पंहिंजे लाइ रस्ता बि ठाहियो, ॿियनि जे लाइ बि रस्ता ठाहियो ऐं कंट्रीब्यूट कयो पंहिंजे गुड में. जेके तव्हांजा जूनियर्स आहिनि उन्हनि खे सपोर्ट कयो, उनखे गाइड कयो. जेके तव्हां सीनियर्स आहिनि उन्हनि जी सपोर्ट वठो, हिकु ॿिए खे अॻिते वधण में मदद कयो. थिंक कलेक्टिव, नेवर थिंक इंडिविजुअल. इंडिविजुअल न सोचो त मां तरक़ी कयां, मां कामयाबी हासिल कयां, न. थिंक कलेक्टिव त असां सभु तरक़ी कयूं, असां सभु अॻिते वधूं, असां सभु कामयाबु थियूं. छाकाणि असांजी जेका कलेक्टिव थिंकिंग हूंदी उहा असांजी क़ौम खे फ़ाइदो ॾींदी. इंडिविजुअल थिंकिंग हिकिड़े माण्हू खे फ़ाइदो ॾींदी, पर कलेक्टिव थिंकिंग सॼी क़ौम खे फ़ाइदो ॾींदी. असांखे सॼी क़ौम खे उथारणो आहे. उस्ताद बुखारी जे हिन शेर सां आई एम ट्राइंग टू कंक्लूड. उस्ताद बुखारी थो चए त सदियुनि में जे घर थियो दीदवर पैदा त छा थियो, सदियुनि में जे घर थियो दीदवर पैदा त छा थियो. ज़माने खे नवनि शाहकारनि जी ज़रूरत आहे. नवां सुकरात, नवां अफलातून, नवां उस्ताद पैदा कर. नवां सुकरात, नवां अफलातून, नवां उस्ताद पैदा कर. असांजे देश खे ॾाहनि हज़ारनि जी ज़रूरत आहे. I thank you very much for your kind and passionate listening. तव्हां जहिड़े तरीक़े सां मूंखे ॿुधो अलाए सम्झ में आयो न आयो, I can't say. I tried my best to make it very much easier up to your level. And this is just simply a trigger. इन ते कम वरी तव्हांखे पाण खे करिणो आहे. This is not a final and conclusive lecture. हाणे अॻिते तव्हांखे पाण खे सोचणो आहे. I wish you all the best. And I hope that among you we will find good doctors, we will find good engineers, we will find good judges, we will find good lawyers, we will find good armed corps officers, we will find good journalists. I thank you all and I love you all.